वालेकुम नाज़रीन, मां आहियां फराह शाह। सिंध में बलदियाती इलेक्शन जो पहिरियों मरहलो मुकमल थी वियो आहे। उन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार जे प्रकाश मोराणी साहब, ऐं टेलीफोन लाइन ते असां सां गॾु आहे सीनियर तजिया निगार प्रोफेसर मुश्ताक मीराणी साहब। सभ खां पहिरीं हलूं था जे प्रकाश ॾांहुं। अस्सलाम वालेकुम जे प्रकाश साहब। वालेकुम सलाम। जे प्रकाश साहब, SS न्यूज़ वेब चैनल तरफ़ां अवां खे भली कार चऊं था। महिरबानी तव्हांजी। जे प्रकाश साहब, सिंध में बलदियाती चूंडुनि जे पहिरें मरहले खे अवां कीअं था ॾिसो? बलदियाती चूंडुनि जो पहिरियों मरहलो कुझु ख़राब जेके इंसिडेंट थिया, किथे झगड़ा थिया जहिड़ा थिया, जेके ऑब्वियसली पाकिस्तान जी जंहिं पॉलिटिक्स जो डायनामिक्स तव्हां ॾिसो था त उन में इन क़िस्म जूं शयूं थींदियूं आहिनि। पर उन सां गॾोगॾु मुंहिंजे ख़्याल में काफ़ी हद ताईं ख़ैरख़ूबी सां मुकमिल थिया आहिनि, तकरार थिया आहिनि, झगड़ा थिया आहिनि। पर उनखे असां जेकॾहिं सोशल मीडिया जे पर्सपेक्टिव में ॾिसूं था त असांखे काफ़ी कुझु शयूं ख़राबु नज़र अचनि थियूं। पर जेकॾहिं असां उन्हनि खे अंगनि अखरनि जे पर्सपेक्टिव में ॾिसंदासीं त उहो एतिरो को घणो ख़राबी न आहे। छाकाणि त सिंध में जेके हींअर 14 ज़िलनि में चूंडूं थियूं आहिनि उन्हनि में 9221 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु थियूं, जंहिंमें कोई 17-18 पोलिंग स्टेशननि ते तकरार झगड़ा रिपोर्ट थिया आहिनि, या वधि में वधि 20 पोलिंग स्टेशन। उहो कोई एॾो वॾो अंग न आहे। ऐं उन में काफ़ी सारियूं शयूं जेके आहिनि, छाकाणि त हीअ जेका चूंड आहे बलदियाती इलेक्शन जेका आहे उहा, ऐं जेका क़ौमी इलेक्शन या सूबाई असेंबली इलेक्शन थी, उन्हनि जी डायनामिक्स मुकमिल तौर ते तब्दील आहिनि। हीअ गली मोहल्ले जूं इलेक्शन्स आहिनि। हिन में ॻोठ जा माण्हू जेको सो पाण में इलेक्शन विढ़ंदा आहिनि, के सौट मासात हूंदा आहिनि, किन जा के पुराणा जहिड़ा तकरार हूंदा आहिनि, उहे समूरा उन इलेक्शन में किथे न किथे साम्हूं ज़ाहिर थींदा आहिनि। उन करे ई हिन क़िस्म जे इलेक्शननि में वरी जेका धांधली जो जेको ज़िक्र आहे उहो इंतिहाई न थियणु बराबरि हूंदो आहे। इन करे न थियणु बराबरि हूंदो आहे जो हर तक में किथे 2000 वोट आहिनि, किथे 4000 वोट आहिनि, 5000 वोट आहिनि। उहे 4000-5000 वोट उहे आहिनि जेके उन ई ॻोठ, उन ई इलाइक़े जा आहिनि, जिन माण्हुनि जो जीअण माण्हू हिक ॿिए सां गॾु आहे। उन करे हिक ॿिए खे चङी तरह ॼाणनि सुञाणनि था। त उन्हनि माण्हुनि जे वोटनि में जे अंदरि जेको आहे सो ख़राबी करणु इंतिहाई ॾुखी आहे, पर थिए थी। छाकाणि त असांजे पाकिस्तान जी पॉलिटिक्स जी बदकिस्मती आहे त जंहिं माण्हू खे जिते बि को चांस मिले थो, वजु मिले थो, त हू पंहिंजो पाण खे खटाइण जे लाइ कोशिशि कनि था, नेगेटिव तरीक़ेकार थियनि था। ऐं हिकु ॿी हुन में ख़राबी इहा बि आहे त छाकाणि त अमलो बि घणो करे मक़ामी हूंदो आहे, ऐं हर फ़र्द जेको आहे उहो सहाफ़ी हुजे थो या इलेक्शन जे करे कमीशन जे तरफ़ खां जेको चूंडूं कराईंदड़ सरकारी मुलाज़िम आहिनि, मास्तर आहिनि या ॿिया आहिनि, उन्हनि जी बि का पॉलिटिकल एफिलेशन थिए थी, उन्हनि जो बि को सौट मासात किथे इलेक्शन में बिछल हुजे थो, त उन्हनि जो बि असरु थोरो घणो थिए थो। पर वॾे हद ताईं चूंडूं जेके आहिनि सो बहितर नमूने थियूं आहिनि। जे प्रकाश साहब, छा मां सम्झो था त इलेक्शन कमीशन मुकमल ख़ुदि मुख़्तार आहे, या छा चाहे थी त धांधलियुनि खे मुकमल तौरु रोके सघे थी, या चूंडुनि में धांधलियुनि खे रोकणु मुमकिन कोन्हे? इलेक्शन कमीशन जी ख़ुदि मुख़्तियारी ते कुझु सवाल ज़रूरु आहिनि, पर इलेक्शन कमीशन ऐं इहो ॾिसां पियो त काफ़ी वक़्त खां वठी ख़ुदि मुख़्तियार थियण ऐं पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी खे साबित करण जी हिकिड़ी मुकमिल तौर ते कोशिशि में लॻल आहे। ऐं छाकाणि त इलेक्शन कमीशन हर हंधि ते गॾु न हूंदी आहे। जेको इलेक्शन जो अमल कराइण वारा, कंडक्ट करण वारा जेके फ़र्द हूंदा आहिनि, उहे मक़ामी सरकारी मुलाज़िम हूंदा आहिनि, उहे टीचर्स हूंदा आहिनि, हेडमास्टर हूंदा आहिनि, डॉक्टर हूंदा आहिनि, ऐं ॿिया मुलाज़िम हूंदा आहिनि। त मक़ामी हर फ़र्द ते इलेक्शन कमीशन जो चेक ऐं बैलेंस करणु इंतिहाई ॾुखियो आहे। उहो जेसिताईं हर फ़र्द पंहिंजो पाण ज़िम्मेवारी नथो क़बूलु करे, पंहिंजो पाण नथो महसूसु करे त मूंखे हिन मुल्क खे, हिन इलाइक़े खे, हिन बलदियात खे बहितर सिस्टम ॾियणो आहे हिकिड़ो, ऐं उनजे लाइ जेको सो आऊं पंहिंजो ज़िम्मेवारी मुकमिल तौर ते ईमानदारी सां अदा करे, उन वक़्त ताईं इलेक्शन कमीशन केतिरी बि कोशिशि करे, पर उहो इंतिहाई मुश्किल थींदो। पर उन बावजूदि असां इहो ॾिठो आहे त जिते जुडिशरी जो अमल दख़ल हुजे थो, जिते डायरेक्ट बलदियाती जो चूंडनि में इलेक्शन कमीशन जो अमल दख़ल हुजे थो, उते वधि खां वधि कोशिशि कई वञे थी त चूंडूं जेके आहिनि उहे गैर जानबदार थियनि, चूंडूं जेके आहिनि उहे शिफ़ाफ़ नमूने सां थियनि। पर एक्सटर्नल जेके प्रेशर्स आहिनि, एक्सटर्नल जेके शयूं आहिनि, पॉलिटिकल प्रेशर्स आहिनि, उहे किथे न किथे कमु करे वञनि था। पर उन्हनि जो तइदादु जेको आहे उहो थोरो घटि आहे। उनजो तइदादु एतिरो न आहे, छाकाणि त तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर इलाइक़नि में इहा शइ रिपोर्ट थी आहे त हारायल उम्मीदवारनि बि नतीजनि खे क़बूलु कयो आहे। कुझु पार्टियुनि जे वॾनि खां छॾे करे उन्हनि ई पार्टियुनि जा जेके नंढा जेके उम्मीदवार हारा आहिनि, उन्हनि नतीजनि खे क़बूलु कयो आहे, पर उन्हनि जा लीडर पॉलिटिकल सब वञी करे क़बूलु नथा कनि। जी नाज़रीन, हाणे इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मुश्ताक मीराणी साहिब जन मौजूदु आहिनि। जी मुश्ताक मीराणी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
मुश्ताक मीरानी साहब, सिंध में बलदियाती इलेक्शन जो पहिरियों मरहलो मुकमल थी वियो आहे। अपोज़िशन जे लॻभॻि समूरियुनि पार्टियुनि तोड़ी आज़ाद उम्मीदवारनि पीपल्स पार्टीअ ते धांधलियुनि जा इल्ज़ाम हया आहिनि। अवां उन सॼी सूरतहाल खे कीअं था ॾिसो? ॿियो त ईंदड़ महीने मकानी इदारनि जी चूंडुनि जो ॿियो मरहलो बि शुरू थी वेंदो। अवां छा था सम्झो त चूंडुनि जो ॿियो मरहलो वक़्त ते थियणु मुमकिन आहे? पहिरीं ॻाल्हि इहो असांखे सम्झणु घुरिजे त असांजा डिकेड जेका असांजी ज़िंदगी आहे जा अदारा आहिनि उहे आइन जे ताबे आहिनि। हाणे पाकिस्तान आइन में आर्टिकल 2018 जो सभु इहो आर्टिकल 3 में हिकिड़ो लिखियल आहे वेरी क्लियरली जेको इलेक्शन कमीशन आहे उहा आज़ादना ऐं इंसाफ़ मुताबिक़ फेयरली इलेक्शन कराईंदी कानून जे मुताबिक़। ऐं जेके बि प्रैक्टिस थी विया उन खे गार्डेड थींदा हुन खे हिफ़ाज़त कंदी। इनजो मतिलबु आहे त फ्री एंड फेयर इलेक्शन। फ्री एंड फेयर इलेक्शन जो जेकॾहिं असां अंग्रेज़ीअ में ई तर्जुमो कयूं त का बि हैरासमेंट न थिए ऐं का बि मैनिपुलेशन न थिए। पर अनफॉर्चुनेटली सिंध में हिन वक़्तु ही जेका हीअ इलेक्शन थी हुई पहिरें मरहले में स्टूडेंट डिस्ट्रिक्ट में उनमें मुकमिल हैरासमेंट हुई ऐं मुकमिल मैनिपुलेशन हुई, जंहिंजे करे असां हिननि खे नथा चई सघूं था फ्री एंड फेयर इलेक्शन। जेके आज़ाद उम्मीदवार बीठा, जेके रूलिंग पार्टी जे अगेंस्ट बीठा, उन्हनि वॾे दिलेरीअ सां वॾे मुर्सीअ सां ऐं वॾे पंहिंजे हक़नि खे वठण जे लाइ उहे बीठा आहिनि त उन्हनि खे तमामु वॾियूं सख़्तियूं करणियूं पयूं। ऐं जीअं असां ॾिसूं था हाणे जाम ख़बर आहे सोशल मीडिया जे अचण जे करे ऐं जेका मोबाइल जे अचण जे करे हर शइ जो सबूत उन वक़्तु असांखे सभु कुझु अची थो वञे। ऐं इन इलेक्शन जे वोट करण खां पोइ तारीख़ खां पहिरियों ई जेको आहे जेका मैनिपुलेशन थी उहा बि ॾाढी ख़राबु हुई। तंहिंजे करे मां तव्हांखे शेयर थो कयां जेके ॿुधनि था हीअ जेके लोकल बॉडीज़ आहिनि उहे क़ौमी अदारा आहिनि, आइनी अदारा आहिनि। ऐं उन्हनि खे मिसाल जे तौर जेके हीअ अदारा आहिनि पहिरियों त उन्हनि खे इंडिपेंडेंट ख़ुदि मुख्तियार छॾे त हू पंहिंजो पाण इंडिपेंडेंटली कमु कनि। ऐं उन खां पोइ माण्हुनि खे जेको आहे जो सोशल सर्विसिस ॾियनि, उते लॉ एंड ऑर्डर मेंटेन करण लाइ हेल्प करणु। उन खां पोइ सीड़पकारी करे रोज़गार बेरोज़गारी खे ख़तमु करण लाइ उहो कमु कनि। त लॉट ऑफ द थिंग्स जेके उन्हनि खे करणी आहिनि। पर छाकाणि इहो बि मां ॿुधायां त सिंध में हिन खे लोकल बॉडीज़ खे टीम डिपार्टमेंट सम्झो वेंदो आहे ऐं उनखे टूल जे तौर इस्तेमालु कयो वेंदो आहे जे पैसनि कमाइण लाइ। साईं मुंहिंजे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॿुधायां, यूनियन काउंसिल जेके ॿाराड़ी आहे उन्हनि जी खे ॾींदा हुया गुज़िरियल टेन्यूअर में 5 लख, उनमें सैलरीज़ ऐं डेवलपमेंट। सैलरीज़ त ॾींदा हुया, मथां जेको डेवलपमेंट कराचीअ में फ़ैसिलो कयो वेंदो न बाबा असांजी मर्ज़ी आहे त फलाणे यूनियन काउंसिल जी कहिड़ी ज़रूरत आहे असांजी पोइ छा कंदा हिते ई गो में बाबा असां सोलर प्लेटूं था ॾियनि, नलका था ॾियूं, इहो इहा त वॾी ज़्यादती आहे। सिंध जी तरक़ी थींदी, कीअं असां डेवलप कंदासीं, कीअं असांजी ॿाराणी जेकी सुधरंदियूं। ऐं मुकमिल तौर जेको लोकल बॉडी आहे सिस्टम उनखे हिकिड़े क़िस्म जो माना टूल जे तौर जेका सूबे हुकूमत आहे उहो इस्तेमालु करे। मुश्ताक मीरानी साहब, SS न्यूज़ वेब चैनल के वक्त ॾियण ते अवां जी महिरबानी। जी जयप्रकाश साहब, अवां सीनियर सहाफ़ी आहियो, अवां जी सॼे सिंध ऐं मुल्की सूरत हाल ते नज़र आहे। इहो ॿुधाइजो त मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले में सॼे सिंध में सहाफ़ियुनि जो किरदारु कहिड़ो रहियो ऐं छा उन्हनि सॼी सूरत हाल खे अणधूरे नमूने रिपोर्ट कयो? सभिनी खां पहिरीं त असांखे इहो सम्झणु खपे त सहाफ़ी बि हिन मुआशिरे जो हिकिड़ो फ़र्दु आहे जंहिंमें हिन मुआशिरे जूं समूरियूं सुठायूं बि आहिनि त समूरियूं ख़राबियूं बि आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु छाकाणि त सहाफ़ी हिन पाकिस्तान जी रियासत जो हिकिड़ो शहरी आहे, उन शहरी जी हैसियत में हुनखे पॉलिटिकल एफिलिएशन रखणु, पंहिंजे पसंदि जे उम्मीदवार खे वोट करणु या पंहिंजी पसंदि जी पार्टी खे सपोर्ट करण जो बि हिकिड़ो आइनी हक़ु मौजूदु आहे। उन बावजूदि छाकाणि त नॉर्मल तौर ते सहाफ़ी समूरा वाक़िया रिपोर्ट कंदो आहे, समूरियूं शयूं रिपोर्ट कंदो आहे, उन करे तव्हां जेकॾहिं समूरी मीडिया खे ओवरऑल ॾिसंदो त सहाफ़ियुनि तमामु बहितरीनु किरदारु अदा कयो आहे। हर शइ खे वाज़े तौर ते लिखियो आहे, वाज़े तौर ते उन्हनि खे ॼाणायो आहे। जिते का ख़राबी थी आहे, जिते काफ़ी सारा वीडियोज़ आयूं आहिनि त जिते ठपा हया पिया विया त उहे बि जेको आहे सो सहाफ़ियुनि ज़ाहिर कयूं आहिनि। किथे झेड़ा झगड़ा थिया आहिनि, किथे क़तल थिया आहिनि ऐं किथे जेको आहे सो जीअं कश्मीर जे पासे थियो त
पूरी पोलिंग स्टेशन जो अमलो अगवा कयो वियो त उहो समूरो जेको आहे उहो सहाफ़ियुनि रिपोर्ट कयो। सहाफ़ियुनि जो कमु रिपोर्ट करणु आहे। सहाफ़ी शयुनि खे माण्हुनि जे आॾो आणीनि था, ॿुधाइनि था। सहाफ़ी का शइ में बहितरी नथा आणे सघनि। सहाफ़ी कंहिं शइ खे वधीक जेको आहे सो उहो सुठे नमूने नथा पेश करे सघनि। जीअं आहे जहिड़े नमूने आहे उन नमूने सहाफ़ियुनि पेश कयो आहे, पर उन बावजूद बि सहाफ़ियुनि खे जेको आहे सो अञा बि तरबियत जी ज़रूरत आहे। छाकाणि त असां वटि बदक़िस्मती हिकिड़ी इहा आहे त ॿाराड़ी जे शहरनि में हिकिड़ो ई सहाफ़ी जेको आहे उहो समूरनि शोबनि खे रिपोर्ट कंदो रहंदो आहे। उन करे ऐं उनजी का तरबियत न आहे। उन करे इन्हनि समूरनि शयुनि जी ज़रूरत आहे। असांजे इदारनि खे बि ज़रूरत आहे त जेको आहे सो उहो असां पंहिंजे सहाफ़ियुनि जी तरबियत कनि त जीअं ईंदड़ इलेक्शननि में या ईंदड़ वक़्त में असां वटि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हिकिड़ी बहितर क़िस्म जी रिपोर्ट साम्हूं अचणु सही। जय प्रकाश साहब, SS न्यूज़ खे वक़्तु ॾियण जी अव्हां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अव्हां ही प्रोग्राम ॾिठो, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान फराह शाह खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।